नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जी अहम मीटिंग MPA हाउस काज़ी शमसुद्दीन राजड़ खिपरो ते थी है, जंहिंजी सदारत पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल खिपरो जे अॻुवाण हाजी खुदाबख्श हमज़ो ख़ान दर्स जी अॻुवाणी में थी है, जंहिंमें नयूं तकबंदी जे हवाले सां जिन यूनियन काउंसिल जी तोड़फोड़ कई वई है, इन मामले ते मीटिंग थी है। इन मौके ते फंक्शनल मुस्लिम लीग अॻुवाण चयो त जिन यूनियन काउंसिल में हेराफेरी कई वई है, हिन में इलाइक़े ते एतराज़ इलेक्शन कमीशन रीजन नवाबशाह में दाख़िल कराईंदासीं। हाणे वक्त ख़ामोश वेहण जो नाहे, कम करण जो वक्त है। नौजवान पंहिंजे इलाइक़े में 4 मार्च डिस्प्ले सेंटर जी निगरानी कनि। अगर कम गलत हले तो असांखे इन्फॉर्म कनि, असां हिन जी बिल्कुल मदद कंदासीं। इंशाअल्लाह साईं यूनुस साईं जी क़यादत में तमाम बेहतरीन कम हले रहियो है। असां नयूं तकबंदियुनि जे हवाले सां हर मामले लाइ तैयार आहियूं। असांखे अगर कोर्ट में वञणो पियो त बि वेंदासीं। हर कम खे पंहिंजो कम समझूं था। कामयाबी असांजी थींदी। कारकुन इलेक्शन जे हवाले सां तैयारी कनि। इंशाअल्लाह खिपरो में कामयाबी माणींदासीं। मीटिंग में रुस्तम अली दर्स, यूसुफ पप्पू काइमखानी, अता मोहम्मद चानियो, चौधरी लियाकत अली, मुमताज मला, मेहराब गज्जू, आकिल राजड़ समेत वार्डन ऐं यूनियन जे मौजूदन हुर जमायत जे कारकुनन शिरकत कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।